अब असां रोज़नि में छा बिज़ी हुयासीं त हे मथे ख़बर पई त वॾा केनाल ॿेनाल ठहनि था, हे हो पंजाब केनालो ठाहे, अड़े जहां पंजाब जी भेण खे तीते में करी। असां था चऊं रमज़ान में कहिड़ियूं गारियूं कढूं, छा चऊं कंहिंखे, पर हिन पंजाब जी माउ खे जहां चौधरियुनि जी बि भेण खे तीते में करे, नंढनि वॾनि जटनि गुजरनि फलणनि टीरनि मटीरनि जी बि माउ खे लन, जेको पंजाब में मर्द खे टटो हुन ई अॻे पाणी जो बंदि कंदो जाम माउ खे, त पोइ असां हिते पाणी न पीऊं, माना जल्दी अथव या तव्हां मूंखे ॿुधायो साईं। इहे मेजर जनरल इहे टोटली यज़ीद थी विया आहिनि छा? हा, या यज़ीद ई फौज जा सिपाही थी विया आहिनि? बेगर त पंहिंजा बीठा आहिनि, न वञे त वञे काॾे माण्हू। वाह, अपना सिक्का खोटा निकले तो उधर क्या करना। ये मादर चो त दला भेण जा तीता टोटली पाणी बंदि करण खां पोइ वरी असांखे माना जेके हाणे सरसब्ज़ ज़मीन, असांखे त पैसो बि कोन्हे को ज़मीन जो, पर जंहिंखे आहे उहे बि ख़ामोश वेठा आहिनि, ॿुड़ी त उहे मरनि। अड़े सुभाणे न अन, अड़े काॾां वठंदे वन टू पाए हरामी, काॾां वठंदे नई वन टू पाए, ॿुधाए मूंखे। अनु न लहंदी, कणका ई न लहंदी, काॾां वन टू पाए वठंदे तूं, छोरा काॾां घुमाईंदे शौक़ीन बि आहे हरामी, सम्झ ॻाल्हि खे उथ वञी बीह जहिड़ा कर बचरा आहे। उहो भेण छा पियो वकीलनि खे आहे जेके कारा कोट पाए निकिता आहिनि, कारा खे हीअं फिराए था विझनि त ब्लू कोट थो थी वञे, डबल रंग कयूं निकिता आहिनि। तव्हां माना कंहिं माण्हूअ में को हया शर्म कोन्हे को बचियो त को माना ॻाल्हि ॿुहार का छेड़ियूं बिना मिनरल वाटर जो शौक़ु चढ़ियो थी आहे भला तूं? हा, या शराब खे माना आम जाम कयो अथव, पाणी भली बंदि थियो त शराब पीअंदा हुआसीं, या तुंहिंजे लाइ ज़मीन में भला खूह हणूं या भला शराब? ॿुधाए मूंखे, तूं बाबूराव आहियां? फिर भैया बाकी लेके किटकिट नहीं बनता, मैं इसलिए महीने में एक दो बार आओ टांकी में, मतलब कंटेनर ऊंधा कर दो, तो मैं सारी जिंदगी शराब पीऊं। अरे तो कहो पानी बंद तो दे तो बुढ़ी मरो टट हो। दुनिया जो वॾे में वॾो नाकारा इंसान मां आहियां, मां सुकून सां पंहिंजी जुआ खेॾंदो आहियां, 2-3 रुपया तूं ठाहींदो आहियां, पर तव्हां कमकार वारे माण्हू, मतिलबु मां जाइल ई सही, तव्हां पढ़ियल लिखियलनि खे छो लगाम लॻी आहिनि? हितां जा ऑफिसर कोन्हनि के आहे? ऑफिसर आहिनि, ब्यूरोक्रेट आहिनि, जज आहिनि, वॾा वॾा कराचीअ में माना ऑफिसर पिया आहिनि, वॾी वॾी पोस्टल लेवलनि ते ऑफिसर आहिनि, इहे सभु गूंगा अंधा मंडा टुडा थी विया। इन्हनि खे को हथ पेर त न आहिनि तव्हांखे? चलो हथ पेर तव्हांजा कटिया विया आहिनि रिश्वतुनि में। फात त अथव, वात सां त ॻाल्हाए सघो था कि वात बि बंदि, जुबान बंद रहनी चाहिए वरना जुबान काट दी जाएगी, हाथ मत उठाना वरना हाथ तोड़ दिए जाएंगे, जिन टांगों पे चल के आओगे वो टांगे काट डालेंगे। इहो माना चवण जो मक़सदु पंजाब जो इहो अथव। वॾी ॻाल्हि आहे यार, ख़ुदा जो कसम आहे, वॾी ॻाल्हि आहे। पोइ हीअं कयो, तव्हां त, असां त ग़रीब हूंदा हिते मरी वेंदासीं, वाह पाणी न मिलंदो आहे, हेॾे धिका दॿा कई चोरियूं चकारियूं करे असां हिते वेंदासीं मरी। तव्हांजा ठहियल आहिनि न पासपोर्ट अमीर माण्हुनि जा, पोइ वञो न बाबा, टिकेटूं कराए काॾे थाईलैंड बाईलैंड निकिरी वञो, हेॾे धिका ठहिया खाओ, हेॾे छा था असांजे माना अञा छा रहियो अथव? पाणी बि त हलियो वियो हाणे, बाक़ी छा बचायो अथव जेको असां तव्हांजे लाइ रखूं? आख़िर में हाणे गूं बचो अथव, खणो उहो बि चओ त आओ और ले जाओ लेटर में पढ़ाए, ॿियो बाक़ी छा गूं बचो अथव इहो ई असां वटि, इहो खणो खिसकाए वञो, इहो बि सम्झो न, तो हया शर्म कयो, सम्झई न? इहो मुंहिंजो चवणु हिननि खे वणंदो कोन। तंहिंखां रमज़ान लॻो पियो, असां चऊं सुकून सां रमज़ान कयूं, छा घरियूं ॾियूं कंहिंखे बि, केरु बि इंसान ज़ात हुजे कहिड़ो बि, पर हे इंसान ज़ात थोरी आहे, पंजाब शैतान ज़ात आहे। इंसान ज़ात न अथई, इंसान ज़ात हिते ख़तमु थी वियो, पर ते शैतान ज़ात अथई। सभु ईमानदार माण्हू विया मरी, चिब वेठा कुर्सियुनि ते चढ़ी, सम्झई? पोइ इहे ईअं ई थींदा, चिब चढ़ंदी कुर्सीअ ते त पोइ ईअं ई थींदो, या पाणी वेंदो कॾहिं कॾहिं कोयलो ख़तमु थी वेंदो। पाकिस्तान छा, पर मां त चवां त हिंदुस्तान जो जॾहिं नक्शो बि न हुयो तॾहिं खां हेॾी आहे सिंध असांजी आबाद साज़गार हिन पाणीअ ते आहे। 5000 साल पुराणी सकाफ़त आहियूं असां, मुंहं जो दड़ो आहे। इहे बि पाणीअ ते हलंदा, उन्हनि जी ज़मीनुनि में बि पाणी इहो ई हुयो। हाणे साईं नवां तिरकताल अची असां डेम कढंदा ईअं कंदा, अड़े मादर दलो वञी पीओ न वञी, पंजाबियुनि खे चवणी मिनरल वाटर पीओ न पुट, या अलाह खां वञी दुआ घुरो त बरसातियूं करे वञ, भला असांजा पाणी छा लाइ कयो? असां बुखियो आहियां रे, चए बुखियो आहियां। पंजाब खे ईअं विहारे साइड में, जेको पंजाबी आहे हुनखे चए दोस्त हुजेव पाड़े वारो हुजे कन ते एतिरो की ॻाल्हि त ॿुध, बुखियो आहियां रे तूं, हाणे तोखे पाणीअ जी ज़रूरत आहे त चए भला गिलास भरे ॾियूं, हेठो हे टांकी लॻल हुई, हेठो ॿ गोल फेरण वारा विया अथई, जंहिंमें सलवार जे हथ विझी ईअं भरे ॾियईं, चए गिलास तोखे पीअंदे ई आहे। अॼु त मां वञा थो शहर, 2-3 पंजाबियुनि खे थपूं मुका हणी पंहिंजे हियांव जी बाहि कढां थो। तव्हांखे कंहिं महिल बाहि कढणी हुजे त वञी कढिजो, न त लन ते वञी चढ़ो, वञी ॿुॾी मरो, फांसी काई टरको। मां त वञांव थो भाउ, मूंखां ॾिसी मन का गिर चढ़ेव, पर न चढ़ंदव तव्हांजे हथनि पेरनि ऐं ज़बान खे माना अधु रंग थी वियो आहे। बाक़ी जेको अधु रंग बचियो अथव न, उहो हाणे तव्हांजो मुकमल थी वियो, पाणीअ ते मुकमल रंग तव्हांखे थी वियो आहे, रंग बरंगी कुतव।
ॿुॾी मरो लखो हेवाई सुन लाइ जेको सिंध जो गदार आहे लानत आहे हुनजे मुंहं ते पोइ केर बि नालो न कढंदुमि मां जेको हुजे आईने में ॾिसी पाण खे मां आहियां पोइ उहो सम्झी वञे पाण खे त उहो ई आहे मादर चोर जंहिं भेण खे न पंजाबियुनि जी माना खे टट हुए कुझु शराब कोन्हे हली पियो लनु खाधो अथऊं अची रमज़ान में चवण जो मक़सदु इहो आहे त मां इहो सोचींदो हुउमि यार जंहिं शइ सां मुंहिंजो सिधो सिधो तालुक़ु न आहे हुन में मुंहिंजो कहिड़ो कमु पर न साईं न पाणीअ जे मामले में मुंहिंजो कमु ज़रूरु आहे छो त मूंखे बि हिते ई रहणो आहे सिर्फ़ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं ये तस्वीर बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो कहीं भी लेकिन आग जलनी चाहिए जिए सिंध जिए लतीफ़